गुज़िरियल भेरे थियल आदमशुमारी में सिंध खे नज़रअंदाज कयो वियो, जंहिंजो मक़सदु हिक पार्टी खे फ़ाइदो पहुचाइणु हो। सिंध खे नज़रअंदाज करणु बर्दाश्त न कयो वेंदो। असां चाहियूं था त जाइज़ ऐं सही आदमशुमारी थिए। आदमशुमारी बाबति सिंध जा ख़दशा न ॿुधा विया त सहकार न कंदासीं। कराची में ऑनलाइन कणक सब्सिडी प्रोग्राम जी इफ़्तिताही तक़रीब खे ख़िताब कंदे परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त वफ़ाक़ी हुकूमत खे सिंध जे ॿोॾि मुतासिरनि सां कयल वाइदो पूरो करणो पवंदो। वज़ीर आज़म वफ़ाक़ी काबीना ऐं क़ौमी असेंबली में बि ॿोॾि मुतासिरनि बाबति आवाज़ उथारणो पवंदो। उमेद त वज़ीर आज़म सिंध जी ॿोॾि मुतासिरनि ऐं हारियुनि सां कयल वाइदा पूरा कंदो। हिन वक़्तु डिजिटल आदमशुमारी ऐं घरशुमारी ठीक तरीक़े सां न थी रही आहे। हाणे बर्दाश्त न कंदासीं त असांजे माण्हुनि खे घटि ॻणियो वञे। जेकॾहिं डिजिटल आदमशुमारी सही तरीक़े सां न थी त उनखे रद्द कंदासीं। कराची में ऑनलाइन कणक सब्सिडी प्रोग्राम जी इफ़्तिताही तक़रीब खे ख़िताब कंदे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो त सभु माण्हू डिजिटल आदमशुमारी ते नज़र रखनि। कोताही नज़र आई त आदमशुमारी रद्द कंदासीं। डिजिटल आदमशुमारी ऐं घरशुमारी जी तारीख़ में हिकु हफ़्तो वाध कई वई आहे। सैयद मुराद अली शाह चयो त आबादगारनि खे रिलीफ ॾियण लाइ कणक जो फ़ी मण 4000 रुपया मुक़ररु कयो आहे। कणक जी पोखी वक़्तु आबादगारनि खे ॿिज न ॾेई सघियासीं। हाणे खेनि 5000 रुपया फ़ी एकड़ ॾियूं पिया। वफ़ाक़ी हुकूमत चयो त असां इन प्रोग्राम लाइ अवां खे पैसा नथा ॾेई सघूं। ज़मींदारनि खे अपील थो कयां त हिन भेरे हारियुनि खां कणक जी ॿिज जा पैसा न वठनि। तोशाखाना केस में इमरान खान के गिरफ्तार करण लाइ इस्लामाबाद पुलिस ज़मान पार्क ॿाहिरां मौजूद इमरान खान हिफ़ाज़ती ज़मानत लाइ लाहौर हाई कोर्ट सां राब्तो करण जूं तयारियूं। तोशाखाना केस में गिरफ्तारी वारंट जारी थियण बाद इस्लामाबाद पुलिस जी टीम इमरान खान के गिरफ्तार करण लाइ ज़मान पार्क पहुती। वॾे अंग में अॻवान ऐं कारकुन बि इमरान खान जी रहाइशगाह ॿाहिरां मौजूद। पुलिस सां मज़म्मत। इस्लामाबाद पुलिस जो चवणु आहे त शिबली फराज़ इमरान खान जी ज़मान पार्क व रहाइशगाह में गैर मौजूदगी बाबति ग़लति बयानी कई। संदसि ख़िलाफ़ कार्रवाई थींदी। इमरान खान जी गिरफ़्तारी वारंट्स बि पहुचाए छॾिया आहिनि। IG इस्लामाबाद चयो त कानून मूजिबि इमरान खान खे हर सूरत में गिरफ़्तार कयो वेंदो। पंजाब पुलिस सां राब्ते में आहियूं। पुलिस टीम खे मुकमल ब्रीफिंग ऐं कानूनी अख़्तियारनि सां रवानो कयो हो। हर तरह जी सूरतहाल खे मुंहुं ॾियण लाइ बि तयारु आहियूं। शहबाज शरीफ़ के खिलाफ केसिस हली रहा हुआ ऐं उनखे वज़ीर आज़म बणायो वियो। करप्ट माण्हुनि खे हुकुमरान बणायो वञे त कंहिं बि मुल्क जो मुस्तक़बिल कहिड़ो थी सघे थो। इमरान खान चयो त शहबाज शरीफ़ खे सज़ा थियण वारी हुई पर जनरल बाजवा खेसि बचायो। वज़ीर आज़म थींदे ई शहबाज शरीफ़ FIA ऐं नेब जे सरबराहनि खे तब्दील कयो। 16 अरब रुपयनि जी करप्शन ऐं 8 अरब रुपयनि जी मनी लॉन्ड्रिंग जा केस ख़तमु कराया। इमरान खान मुशावरत लाइ पार्टी अॻवान जो हंगामी इजलास बि तलब करे वरितो। नवाज शरीफ़ थोरी बहादुरी इमरान खान के उधर में ॾे। नवाज शरीफ़ बेॾोही हूंदे धीअ जो हथ पकड़े लंडन मां पाकिस्तान अची गिरफ़्तारी ॾिनी। गिदड़ चोर गिरफ़्तारी जे ख़ौफ़ खां ॿियनि जी न्याणियुनि खे ढाल बणाए लिकियो वेठो आहे। नून लीग जी सीनियर नायब सदर मरियम नवाज़ चयो आहे त क़ौम लीडर ऐं गिदड़ जो फ़र्क़ु ॼाणे चुकी आहे। बुज़दिल माण्हू ॿाहिरि छो नथो निकिरे। गवर्नमेंट ने जिस दिन फैसला किया इंशाअल्लाह ताला इसकी गिरफ्तारी कोई मुश्किल काम नहीं है। 3 दिन कबल जब ये हाई कोर्ट में था तो वहाँ पे भी अगर गवर्नमेंट फैसला करती तो ये गिरफ्तार हो सकता था। 25 मई को गिरफ्तार हो सकता था। लेकिन बहरहाल अभी कोर्ट्स में केसेस हैं कि इसे कोर्ट्स के जो है वो फैसले के तहत इसे सजा होनी चाहिए, गिरफ्तारी होनी चाहिए और ये नाअहल होना चाहिए। इसमें गवर्नमेंट जो है वो अपने तौर पे इनिशिएटिव ना ले। तो ये एक राय है और इस वजह से ये लोगों को शायद महसूस हो रहा है कि जी इसको अरेस्ट करना जो है वो कोई बहुत मुश्किल काम है। कोई मुश्किल काम नहीं है। जब गवर्नमेंट फैसला करेगी या कोई अदालती फैसला
हुकूमत जॾहिं फ़ैसिलो कयो इमरान ख़ान खे गिरफ़्तार कयो वेंदो। हुकूमत चाहे हा त 3 ॾींहं अॻु अदालत में पेशी वक़्त बि इमरान ख़ान खे गिरफ़्तार करे सघे थी, पर अदालती हुकुमनि तहत उन शख़्स खे गिरफ़्तार थियणु घुरिजे। वफ़ाक़ी घरू वज़ीर राणा सनाउल्लाह चयो त इमरान ख़ान ते तोशाखाना केस में फ़र्ज़ जुर्म लाॻू थियणी आहे। अदालत में पेश थियण ऐं सज़ा खां बचण लाइ इमरान ख़ान बहाना करे रहियो आहे। क़ातिलाणे हमले बाबति इमरान ख़ान जी कहाणी कूड़ ते ॿधलु आहे। मकसद सिर्फ इमरान खान की गिरफ्तारी से यह है कि लाशें गिराई जाए। जब इमरान खान के कानूनी तौर के ऊपर तहफ़्फ़ुज़ हासिल है, किसी किस्म का कोई मामला है नहीं, उनकी गिरफ्तारी की कोशिश सिर्फ पाकिस्तान के अंदर लाशें गिराने के लिए की जा रही है, सिर्फ पाकिस्तान के अंदर अमन अमान खराब करने के लिए की जा रही है। इमरान खान कौन सा जेल से डरता है? सिर्फ ये है कि जेल इमरान खान को इसलिए भेज रहे हैं कि पाकिस्तान के अवाम को कैद कर सके। पंजाब के इंतखाबात के लिए जो ही इमरान खान ने पहले जलसे का ऐलान किया, इन्होंने एक वारंट निकाल के इस्लामाबाद पुलिस यहाँ पे पहुंच गई और आईजी और राणा सनाउल्लाह ये चाहते हैं कि यहाँ पे एक क्लैश हो। इनको खून चाहिए क्योंकि इनके पास वोट खत्म हो गए हैं, क्योंकि इनकी सियासत दफन हो गई है। अब इनको खून चाहिए। मैं कारकुनों से और अवाम से ये अपील करता हूं कि आपने हर हाल में पुरअमन रहना है। हमने राणा सनाउल्लाह को खून नहीं देना। हुकूमत इमरान खान के गिरफ़्तार करे लाश केराइण चाहे थी। इमरान खान के कानूनी तहफ़्फ़ुज़ हासिल आहे। अदालत संदसि ज़मानत मंज़ूर कई आहे। हुकूमत सूरत हाल ख़राब करे हालतूं ख़राब करणु चाहे थी। इमरान खान के गिरफ़्तार कयो वियो त समूरे मुल्क में एहतजाज जो सॾु ॾिनो वेंदो। PTI अॻवान फवाद चौधरी जो ज़मान पार्क ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हियूं। हमाद अज़हर चयो त PDM जी सियासत दफ़न थी चुकी आहे। ही अवाम जो रत वहाइणु चाहिनि था। राणा सनाउल्लाह 11 महीननि खां अवाम ते ज़ुल्म करे रहियो आहे। वधीक ज़ुल्म बर्दाश्त न कंदासीं। शाह महमूद कुरैशी चयो त पुलिस जी नोटिस में इमरान खान जी गिरफ़्तारी जो ज़िक्र ई नाहे। और वो जो शख्स जो कहता था कि जी गरीब के लिए अलग कानून और अमीर के लिए अलग कानून, कमजोर के लिए अलग कानून, ताकतवर के लिए अलग कानून, आज ये चीज साबित हो गई कि इमरान खान अपने आप को उस तबके में लेके आया जिसके ऊपर कोई कानून नहीं है। अगर किसी गरीब के लिए कानून का अदालत का ऑर्डर होता तो क्या पुलिस इतना तहम्मुल दिखाती? आपको चोरी में, क्या आपने चोरी की है, आपने डाका मारा है, आपने तोशाखाना में डाके मारे, उस डाके के केस में इमरान खान को बुलाया गया, तलब किया गया अदालत में, जिसमें वो नहीं हुआ, तो आप इसमें मुल्जिम हो, आप इसमें मुजरिम हो। मैं अपील करता हूं कि सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान फौरी तौर पर इस तमाशे का आज खुद नोटिस लेके हुए फौरी तौर पर इमरान खान की गिरफ्तारी के अहकाम जारी करे। सुप्रीम कोर्ट अदालती हुकुमनि ते इमरान खान जी गिरफ़्तारी में रंडकूं विझण जो नोटिस वठे। गिरफ़्तारी जे ख़ौफ़ खां इमरान खान जूं ॼंघूं ॾके रहियूं आहिनि। जेल भरियो तहरीक जो ऐलान कंदड़ इमरान नियाज़ी अदालती हुकुमनि तहत बि गिरफ़्तारी खां डिॼी रहियो आहे। सूबाई वज़ीर शर्जील मेमन कराची में मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त कानून जी हुकुमरानी जा भाषण ॾींदड़ इमरान कानून जूं धजियूं उॾाए छॾियूं आहिनि। संदसि गिरफ़्तारी ते मुल्क खे नुक़सान पहुचाइण जी धमकी न ॾिनी वञे। खेसि गिरफ़्तार करण जो हुकुम अदालत ॾिनो आहे। जेकॾहिं इमरान खान बेगुनाह आहे त कारकुननि खे ज़मान पार्क छो घुरायो वियो आहे? इमरान खान खे दादले जीअं वर्ताव कयो पियो वञे। मोकल वारे ॾींहुं वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ 2 ॾींहनि जी सरकारी दौरे ते क़तर पहुची वियो। दोहा में गॾियल क़ौमनि जे विसरंदड़ मुल्कनि बाबति कॉन्फ्रेंस में शिरकत कंदो। वज़ीर आज़म क़तर जे अमीर पारां ॾिनल आजियाणे में शिरकत सां गॾु कॉन्फ्रेंस जी साइड लाइन ते आलमी अॻुवाणनि सां मुलाक़ातूं बि कंदो। वज़ीर आज़म सुभाणे कॉन्फ्रेंस खे ख़िताब कंदो। शहबाज शरीफ़ चयो आहे त पुठिते पियल मुल्क मौसमियाती तब्दीली ऐं वेबाई मर्ज़नि खां पोइ खुराक जी खोड़ सां घणा मुतासिर थिया आहिनि। अहिड़नि आलमी वाक़िअनि पुठिते पियल मुल्कनि खे गैर महफ़ूज़ करे छॾियो आहे। अवाम जे मसइलनि खे नज़र में रखंदे पुठिते पियल मुल्कनि जी मदद कई वञे। डिजिटल आदमशुमारी, महांगाई ऐं धारी आबादकारी ख़िलाफ़ SVP जो सखर खां निकितल पैदल मार्च। भिटशा में राति अरसनि बाद मंज़िल तरफ़ रवां तव्हां मुख़्तलिफ़ हंधनि ते शानदार आजियां। मार्च जी अॻुवाणी कंदड़ सैयद ज़ैन शाह साह जी तकलीफ़ सबबि कराची जे अस्पताल में लिहाज़ हेठि। सैयद ज़ैन शाह खे तबियत ख़राब थियण सबबि कराची जे निजी अस्पताल में दाख़िल कयो वियो।